पंजाब में नून लीग जी हुकूमत पारां शुरू कयल तरक्की जो सफ़र ॼाणी वाणी रोकियो वियो। गुज़िरियल हुकूमत पंजाब जे अवाम खां नून लीग जी हिमायत करण जो प्लान वरितो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ लाहौर में तरक़ियाती मंसूबनि बाबति इजलास दौरान ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल 4 सालनि जी हुकूमत में पंजाब हिक कठपुतली वॾे वज़ीर हवाले थियल हो। सूबे जी तरक्की ते ध्यानु ॾियण बदिरां वज़ारत आला जे मुनसिब खे सियासी ऐं ज़ाती मुफ़ादनि लाइ इस्तेमाल कयो वियो। लाहौर में नवां मंसूबा शुरू करण बदिरां नून लीग जी हुकूमत जा हलंदड़ मंसूबा बि रोकिया विया। पीटीआई केतिरो बि ज़ोर लॻाए पर चूंडूं 14 मई ते न थींदियूं। चूंडूं मई में न थियूं त अक्टूबर बि परे न आहे। सॼे मुल्क में हिक ई ॾींहुं ऐं हलंदड़ साल ई चूंडूं थींदियूं। फैसलाबाद में तकरीब खे ख़िताब कंदे घरू वज़ीर राणा सनाउल्ला चयो त हिक फितने खे साज़िश ते मुल्क ते मढ़ियो वियो। नून लीग खे नाकाम करण लाइ 2018 में तक तब्दील कया विया। इमरान खान IMF वटि वियो ऐं सख़्त शर्त मञिया, जंहिं सबबि मुल्क बहिरान खे मुंहुं ॾेई रहियो आहे। इमरान खान चवंदो हो त IMF वटि वञण खां पहिरियां आपघात कंदो। नून लीग जे दौर में अटो 35 रुपया किलो ऐं पेट्रोल 68 रुपया लीटर हो। नून लीग नवाज़ शरीफ जी क़यादत में दहशतगर्दी ऐं लोड शेडिंग जहिड़नि अज़ाबनि जो ख़ात्मो आंदो। रिथाबंदी ऐं तरक्की जी वफ़ाक़ी वज़ारत चौथी टिमाही जे जारी तरक़ियाती रिथाउनि लाइ 129 अरब रुपया जारी करे छॾिया। बादशाह डैम, मेमन डैम, कच्छ किनाल, नई काश डैम ऐं कराची वाटर सप्लाई जे मंसूबनि लाइ बि रक़म जारी। फाटा, आज़ाद कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान जे तरक़ियाती रिथाउनि लाइ 27 अरब रुपया जारी कया विया। पाणी वसीलनि जी वज़ारत लाइ 30 अरब, मवासिलात लाइ 22 अरब, हायर एजुकेशन लाइ 7 अरब रुपया रखिया विया। रेलवे जी वज़ारत लाइ 8 अरब रुपया, हाउसिंग एंड वर्क्स लाइ 4 अरब रुपया जारी। आख़िरी टिमाही लाइ जारी कयल 129 अरब खां पोइ तरक़ियाती बजट 600 अरब रुपया थी वई। हलंदड़ साल जी तरक़ियाती बजट में गुज़िरियल साल जे 550 अरब रुपयनि जे मुक़ाबले में 50 अरब रुपया वधीक जारी कया विया। पुलवामा हमले बाबति निक्षापन पाकिस्तान खे इल्ज़ामनि खां बरी करे छॾियो। भारती क़यादत दहशतगर्दी खे बहानो बणाए हिंदुत्व जे एजेंडा खे हथी वठाइण चाहे थी। परॾेही तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच वलारल कश्मीर जे अॻूणे गवर्नर जे बयान ते रद्द अमल ॾींदे चयो आहे त भारत खे ताज़नि निक्षापन में उथारियल सवालनि जा जवाब ॾियण घुर्जनि। पीटीआई पारां मौलाना फज़लुर रहमान जे बयान खे संगीन करार ॾींदे जांच कमीशन जोड़ण जो मुतालबो करे छॾियो। फवाद चौधरी चयो आहे त मौलाना फज़लुर रहमान मूजिबि जनरल बाजवा ऐं जनरल फैज़ पीटीआई जी हुकूमत किराइण जो वाइदो कयो। JUI ऐं TLP जे धड़नि खे बि कंहिं न कंहिं जी हिमायत हासिल रही आहे। ॾिसण घुर्जे त अहिड़े क़िस्म जी ख़ातिरी में केरु शामिल हो। जांच कमीशन जोड़े मामले जूं हक़ीक़तूं अवाम जे आॾो आंदियूं वञनि। पीटीआई मुल्क जी सियासी सूरतहाल ते ॻाल्हियुनि लाइ 3 रुकनी कमेटी जोड़े छॾी। परवेज़ खटक, एजाज़ चौधरी ऐं मियां महमूदुल रशीद ते ॿधल कमेटी जमायत इस्लामी जे अमीर सिराजुल हक़ सां मुलाक़ात कंदी। गुज़िरियल ॾींहुं सिराजुल हक़ वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं इमरान खान सां धार धार मुलाक़ातूं कयूं हुयूं। शाह महमूद कुरैशी चयो आहे त हुकूमत जी ॻाल्हियूं करण जी नियत नाहे। ही चवंदा कुझु आहिनि ऐं कंदा कुझु ॿियो आहिनि। हिक तरफ़ ॻाल्हियूं ऐं ॿिए तरफ़ इंतकामी कार्रवायूं गॾु नथियूं हली सघनि।
वफ़ाक़ी हुकूमत ऐं PTI खे ॻाल्हियुनि जी मेज़ ते आणण जूं कोशिशूं ईद खां पोइ ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस घुराइण जो फ़ैसिलो। ज़रनि जो चवणु आहे त ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस जमायत इस्लामी जी मेज़बानी में थींदी, जंहिं में हुकूमत ऐं PTI जा नुमाइंदा शरीक थींदा। APC में चूंडुनि जी तारीख़ वारे मामले ते ॻाल्हियूं थींदियूं। हुकूमत जो महांगाई जे घाणे में पीड़जंदड़ अवाम खे पेट्रोल बम जो तोहफ़ो। पेट्रोल जो फ़ी लीटर 10 रुपया महांगो कयो वियो। पेट्रोल जो नओं अघु मुल्की तारीख़ जी बुलंद तरीन सतह 282 रुपयनि ते पहुची वियो। गासलेट जो फ़ी लीटर बि 5 रुपया 75 पैसा महांगो। हाई स्पीड ऐं लाइट डीज़ल जा अघ बरक़रार, नयूं क़ीमतूं लागू थी वयूं। रोड हादसे में फौत थी वियल मुफ्ती अब्दुल शकूर जी लकी मरवत वेझो अबाणे कब्रिस्तान में तदफीन। मुफ्ती अब्दुल शकूर जो मड़ जनाज़े नमाज़ बाद अबाणे कब्रिस्तान में दफ़नायो वियो। मुफ्ती अब्दुल शकूर जे रोड हादसे में फौत थियण वारे वाक़े जो इस्लामाबाद जे सेक्रेटरिएट थाणे ते केस दाख़िल। FIR में ॼाणायो वियो आहे त 8:22 ते मुफ्ती अब्दुल शकूर पार्लियामेंट इलाज लाइ रवानो थियो। 10 वॻे गाॾीअ सां हादसे में संदसि फौतगी बाबति आगाही ॾिनी वई। सिंध पुलिस में मुक़ररियूं ऐं बदिलियूं। SSP कश्मीर इरफान समो बदिली। SSP शिकारपुर मुक़रर। शबीर सेठार खे SSP कश्मीर कंदकोट मुक़रर कयो वियो। इरफान समो जी SSP शिकारपुर ऐं शबीर सेठार जी SSP कश्मीर तौर मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी। कश्मीर भरिसां 11 ॾींहं अॻु क़त्ल थियल प्रोफेसर डॉक्टर अजमल सावंत जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे पुलिस गिरफ़्तार करे न सघी। पुलिस रुगो केस में नामज़द जवाबदारनि जे घरनि खे ढाइण बाद हथ हथ ते रखी वेही रही। SUP जे सॾ ते सखर, खैरपुर, कश्मीर, मीरपुर ख़ास, गंबट, कोटड़ी, नौशरो फिरोज, सकरंड, काज़ी अहमद सोबेदेरे, खैरपुर नाथन शाह, टंडो, गुलाम अली समेत मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। प्रोफेसर अजमल सावंत जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ नारेबाज़ी। एहतिजाजी मुज़ाहिरनि खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त प्रोफेसर अजमल सावंत जे क़त्ल में मुलविस समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। जवाबदारनि खे गिरफ़्तार न कयो वियो त एहतिजाजी तहरीक जो दाइरो वधायो वेंदो। कश्मीर भरिसां 11 ॾींहं अॻु क़त्ल कयल प्रोफेसर अजमल सावंत जा कातिल गिरफ़्तार न थिया। कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ मेराण इंजीनियर्स फोरम पारां सॼी सिंध में एहतिजाजी मुज़ाहिरा। मेराण इंजीनियर्स फोरम जे सॾ ते कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणो, मीरपुर ख़ास, जैकबाद में एहतिजाज। ठुल, नौशरो फिरोज, शदादकोट, शदादपुर, मोरो, राणीपुर, सोबोदेरो समेत मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। एहतिजाजी मुज़ाहिरनि खे ख़िताब कंदे मेराण इंजीनियर्स फोरम जे अॻवाननि चयो आहे त प्रोफेसर अजमल जो क़त्ल हिकु शख़्स न पर शऊर जो क़त्ल आहे। अजमल सावंत जे क़त्ल खे 11 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर पुलिस अञा ताईं जवाबदारनि खे गिरफ़्तार नाहे करे सघी। जवाबदारनि जी गिरफ़्तारी ताईं एहतिजाजी मुज़ाहिरनि जो सिलसिलो जारी रहंदो। JS